अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद ऐं भलीकार। दोस्तों, अॼु एक नई मालूमात खणी तव्हां सजननि जी ख़िदमत में पेश थियो आहियां। सो ही आहे त उहा कहिड़ी सूरत आहे जंहिंमें जेकॾहिं केरु माण्हू बग़ैर कलमे पढ़ण जे मुस्लमान थी वञे थो, उहा सूरत कहिड़ी आहे। जेकॾहिं को माण्हू कलमो नथो पढ़ी सघे ऐं पोइ बि मुस्लमान थी वञे थो, उहा सूरत कहिड़ी आहे। त दोस्तों, उहा सूरत इहा आहे त जेकॾहिं को माण्हू दिलि सां ईअं चवे त मूं फलां दीन छॾे करे दीन इस्लाम क़बूल कयो, त इन सूरत में हू माण्हू मुस्लमान थी वञे थो। अगरचे ज़बान सां कलमो नथो बि पढ़े, तॾहिं बि उहो माण्हू मुस्लमान आहे ऐं इस्लाम में दाख़िल थी वियो। छो जो उन जा लफ़्ज़ इहे आहिनि त आऊं फलां दीन छॾे करे मूं फलां दीन छॾे करे दीन इस्लाम क़बूल कयो, दीन मुहम्मदी क़बूल कयो। त इन सूरत में हू माण्हू जेकॾहिं कलमो पढ़े बि नथो, तॾहिं बि उहो माण्हू मुस्लमान थी वञे थो ऐं इस्लाम में दाख़िल थी वञे थो। त दोस्तों, वरी बि हिकु नई मालूमात में तव्हांजी ख़िदमत में पेश थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।